कपड़ा दर्जी वटन कपड़ा खणी आयो तकुल बाप के अंदरा आवाज मन अलल बाप फिजा चयो केरा दरवाजे ते बाहरा आवाज अना हयातुल हसनैन मां हसनैन जो दर्जिया जदह चई मां हसनैन जो दर्जिया साइन पुछे सी फिजा केर हो दरवाजे ते चई साइन फिजा थी साइन लहके का आवाज जो उहो ही थस अज उह तो बदले आयो अज उह तो बदले आयो तहां एतबार कयो 5 महीना मुहर्रम को पहिरियों मां मरी मां चवंदुमि पढ़ी न सघस मौला खुद से तो मैं मिंबर ते चवंदो तो मैं जवान इन्हनि जो करा उहे पढ़ाइनि खां त पढ़ूं उर्दू बदले आयो आहे अल्लाह साईं को चई आदम खे त जन्नत जो लिबास जन्नत खां ॿाहिरि न ईंदो कहिड़ी ज़रूरत आहे असां ॿिए जो ज़िक्र छो कयूं हिते पंहिंजनि जो कयूं न जन्नत जो लिबास जन्नत का बाहर नहीं दो कोई हुसैन के लिबास की मोकली अल्लाह जो आवाज सोचे लिबास मां हुसैन ने मोकले जन्नत मां लिबास मां हुसैन ने न मोकलियो मां पंहिंजो कानून न तोड़ियो बल्कि हुसैन ने जन्नत मां लिबास मोकले दुनिया के दस्यो जिथे हुसैन उते ही त जन्नत इबादत कंदा के खुदा जी चए पूरी तवज्जो से याने माने नमाज तर्क न कंदो कर सुबह जो उठी कुरान खोलींदो कर बच्चन खे कुरान की तालीम दे ताकि आबिद थी आबिद बेहतरीन माहौल में इबादत करें एसी लगल हुए कमरे में इबादत करें न भूख हो जाए न प्यास हो जाए न कोई नुकसान हो जाए न कहीं लाश जमीन पे हो जाए न कहीं मस्तूर जो सुहाग लुटियल हो जाए न कहीं माँ की झोली खाली हो जाए इतने अगर सिर सिजदे में रखें तो इन्हें के आबिद चवंदा आबिद ज़ैनुल आबिदीन छाके चवंदा टिन ॾींहंनि जो प्यासो अलाए कॾहिं जो बीमार भेणनि खां भाइर जुदा थी विया हुजनि अरड़ह बनी हासिम जूं लाशूं ज़मीन ते हुजनि मस्तूर जो सुहाग लुटिजी वियो हुजे माउनि जूं झोलियूं ख़ाली थी वञनि अॻे जंगल ॾाढो ॾुखियो आहे सभिनी ख़ैमनि खे बणियूं लॻल हुजे विवान करबला ॾिसी आयो न त ख़ैमा कहिड़ा किथे आहिनि हज़रत अब्बास जो दरखो ख़ैमो सभिनी ख़ैमनि खे बाहियूं लॻलियूं हुजनि मीर साहब बाहियूं त लॻलियूं हुजनि पर मस्तूरात की कहिड़ी हालत हुजे जो ॿार ॻोल्हींदियूं वञनि अंधेरो ई अंधेरो इन्हे में सिर्फ सजदे में रखे के ज़ैनुल आबिदीन चवंदा
अली मौला खे दस्यो धीउ बाबा सजाद आयो आहे। अली चए थो जॾहिं पंधु करे खणी अचिजो। मुदत खां बाद चवनि थियूं बाबा हाणे पंधु करे थी। अली फरमाए थो कालीन खणी अचो। ये कालीन विछाए अली ही हथ फेरियो। धीअनि खे ॾिसी चए थो कालीन खणी वञो। कालीन ज़रा सख़्त आहे, मुंहिंजे पोटे जा पेर नर। जंहिंजो ॾाॾो कालीन ते कदम नथो सही सघे, मुसलमाननि उनखे 1600 मील पथरीली राह में हलायो। तो तैयारी कर त मां हिकिड़ो भेण कयां मां पंहिंजे बदिले खे टेम। तब अली पंधु करायो। ॻाल्हि सम्झण जी आहे हीअ। तब अली पंधु करायो। धीअ अली जो करीब वेही चवनि थियूं बाबा सजाद खे पंधु न करा। छो बचड़ा बाबा ॾिसो नथा सजाद जे पेरनि में वरम पइजी विया। अज़ादारो धीअनि खे ॾिसी त मुंहिंजे मौला चए थो जे पंधु नथियूं सेखारियो त पोइ भला सजाद खे रुकू सेखारियो। छो त सजाद जो ज़ंजीर ऐं बाकर जा ज़ंजीर में गला पहुंदा। मथे नथी सघंदो ही मुंहिंजो बचड़ो रुकूअ में 1600 मील कंदो। एतिरी देर लॻंदी आहे। मां तूल जो बि एतिरो न आहियां। अञा इलाही रवायतूं हुयूं पढ़णियूं मूंखे, पर मुंहिंजी दिलि करे थी त बसि मां वई कयां। किताब जो नालो आहे मोमिन अहल बैत की नज़र में। ये नालो आहे किताब। सिफ़ो नंबर आहे 138। हुन में आहे त जॾहिं सजाद मोटी आयो न क़ैदू निभाए, हिकिड़ो मोमिन इमाम वटि अची चए थो मौला मुंहिंजे पुट जी शादी आहे। नालो अथसि ज़हरी। मौला मुंहिंजे पुट जी शादीअ में हलो मुंहिंजे अंगण ते कदम घुमायो। ख़ुदा जो कसम तूं त ॿुधी चुप करे वेही। पर जीअं मां रोनो हुउसि मुंहिंजो इमाम ॾिसी चएसि तो लख वारी हला, पर करबला खां बाद असां ख़ुशियुनि जे लाइक़ न रहिया। मासूम दुनिया ते अहिड़ा गुज़रिया जंहिं जवानी न ॾिठी, जवानी न ॾिसी सघे। पहिरीं मासूम हुसैन जी अम्मा, पहिरीं मासूम अली मौला खे ॾिसी चइदिया अली मुसलमान छा था चवनि। अली फरमाए तो मुसलमान चवनि था या ज़हरा ॾींहं जो हिकिड़ी ॻाल्हि नौजवाननि खे सम्झाए पोइ अॻिते हलां। जॾहिं मुसले ते वेंदी हुई हिकु हथु पासरनि ते ॿियो हथु दीवार। इहा ज़हरा जॾहिं अली मां काई शइ घुरी त कान्हे, अॼु घुरां थी अली मूंखे ॿाहिरि घर ठाराए। और मां पंधु वञी बाबे जो मातम कयां। हिक हथ में हसनैन, ॿिए हथ में असा, सॼो ॾींहुं रोया बाबा
सजो ॾींहुं रोई अचे शाम जो ॾींहुं अचे असां हथ में रोइण वारो सभई मूंखे दसियो असां छाजी निशानी पोढ़ाए पजी निशानी ज़हरा का पुछा साइण तुझी उम्र त 18 साल साइण फरमाया मुझी ज़ईफ़ीअ जो सबब मुझे मौसम जो शहीद थियण अल्लाह कबूल पक्का मज़लूमन खे ॿी ॻाल्हि कयां ॿियो मासूम जंहिं जवानी न ॾिठी उन मासूम जो नालो आहे सजाद जॾहिं मोटी आयो क़ैदू निभाए मदीने अज़ादारो मोहम्मद हनफिया के ख़बर पई हुसैन जो काफ़िलो थो अचे भॼंदो पुछंदो हिक हिक खां थो पुछे काफ़िले वारा मुंहिंजो सजाद काथे सजाद चे तो चाचा सुञाणा अली इब्न हुसैन ओ मां सजाद मोहम्मद हनफिया ॾिसी चे तो सजाद तूं 24 सालनि में पोढ़ो थी मुझे इमाम ॾिसी चया चाचा इहो जवाब थो ॾियां पोढ़ो कीअं थियो अच्छा अल्लाह कबूल करे बस हिकड़ी रवायत ॿी ॿुधो मां ख़त्म कया खुदा जो कसम 3 मैयतूं अहिड़ियूं गुज़रियूं आहिनि जंहिंखे गुस्ल ॾियण वारो रड़ियूं करे रुन पहिरीं मैयत ज़हरा जी अली मौला रड़ियूं करे रुन धियूं पुछनि थियूं बाबा रड़ियूं छो था कयो अली जे त 95 ॾींहं गुज़री विया ज़हरा जो पासो ज़ख़्मी ॿी मैयत जनाब सकीना जी रोइण वारो सकीना जी मैयत गुस्ल ॾियण वारी मस्तूर रड़ियूं करे रुनियूं सजाद चे तो रड़ियूं छो कयई चेथी ने करे जो सकीना जे मथे जा वार थी छॾाया नथा छुटल सजाद चे तो कीअं छुटल जेको ॿार रोंदो उनखे नेज़नि जे अननि सां चुप कराईंदा या हुसैन ॿी मैयत बाक़िर इमाम सजाद खे हुस्ल ॾिनो रड़ियूं करे रुनो ओ पुछनि था घर वारा बाक़िर रड़ियूं छो कयई बाक़िर चए तो इन करे 35 साल मुंहिंजे बाबे खे थिया ओ मुंहिंजे बाबे खे जेको तोप पारायो हल इन लोह जे तोप ज़ख़्म अहिड़ो कयो 35 सालनि में मुंहिंजे बाबे जो खून न रुकियो